नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है पासे वाक़े ॿुधाईंदा हलूं त सिंध हाई कोर्ट में अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी नैब जांच ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी शर्जील मेमण ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच हली रही है। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त जांच मुकम्मल थियण ताईं जवाब लाइ मोहलत ॾिनी वञे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां पहुचाई पिया। सिंध हाई कोर्ट में अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जे नैब जांच ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी है। नैब प्रोसिक्यूटर जो चवण है त शर्जील मेमण ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच हली रही है। जांच मुकम्मल थियण ताईं जवाब लाइ मोहलत ॾिनी वञे, जॾहिं त अदालत शर्जील मेमण खे जी ज़मानत में 13 अप्रैल ताईं वाध करे छॾी आहे। वाक़े अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त सिंध हाई कोर्ट में अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण जी नैब जांच ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी है। शर्जील मेमण ऐं ॿियनि ख़िलाफ़ जांच हली रही है। नैब प्रोसिक्यूटर जो चवण है त जांच मुकम्मल थियण ताईं जवाब लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत शर्जील इनाम मेमण जी ज़मानत में 13 अप्रैल ताईं वाध करे छॾी आहे।